चवण ते लॻ जंहिंजे करे तो मूंखे छॾियो बि आहे न। ठीकु आहे, को मसइलो न आहे। मुंहिंजो तड़पण या मुंहिंजो रोइण तोखे मज़ाक थो लॻे, मुंहिंजा कसम मज़ाक मुंहिंजो इहो गाज़ी तोखे कूड़ो थो लॻे। इन गाज़ी ते जेको कुझु चयो हुउमि वीडियो में उन ॾींहुं उहो तोखे कूड़ पियो लॻे। ऐं हुन खां अलावा तो उन ॾींहुं क़ुर जी अहमियत न रखी। क़ुर ते वीडियो ठाहियो हुउमि, व्हाट्सअप ते सेंड कयो हुउमि, तो उन जी अहमियत न रखी, क़ुर खे पोइ ते की उन जी इज़त न रखी। मुंहिंजे रोइण ते या मुंहिंजे तड़पण ते त कोई अहसासु न पियो, पर उन ते त कुझु रहम करी आहे। क़ुर ते, क़ुर जो अहमियत रखी आहे, क़ुर जी ऐं गाज़ी जी अहमियत रखी आहे। न गाज़ी जी अहमियत रखी, न क़ुर जी अहमियत रखी। ठीकु आहे, इहो ई पुॼंदई, इहो ई तड़पाईंदई, इहो ई ज़लील कंदई ऐं उन ॾींहं जो मूंखे इंतज़ारु हूंदो। ठीकु आहे। अगरि जे गाज़ी शहनशाह गाज़ी अब्बास जे सचो आई न त मूंखे उन ॾींहं जो इंतज़ारु आहे। ज़रूरु को न को मौजज़ो मूंखे करे ॾेखारींदे।